सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में NTS पास उम्मीदवारनि पारां ऑफर ऑर्डर जारी न करण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा करे धारणा हया विया। NTS टेस्ट पास कंदड़ 2013 जे उम्मीदवारनि ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ मरकज़ी जनरल सेक्रेटरी मंसूर मरी, याकूब लांघा, रियाज़ हुसैन ख़ासकेली की अगवानी में एहतिजाज कयो। खैरपुर में साल 2013 में प्राइमरी उस्ताद लाइ NTS टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि नौकरियूं न मिलण ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतिजाज कयो। जखमाबाद में शहीद अल्लाह बख्श सुमरो पार्क खां प्रेस क्लब ताईं नवीद मुगेरी, बाबिल लोहड़े जी अगवानी में रैली कढी वई। ठुल में NTS पास उम्मीदवारनि ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। ठरी मीरवा में NTS टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि जावेद शर, मुनीर शर, सरफराज गोपांग जी अगवानी में एहतिजाज कयो। लाड़काने में साल 2013 दौरान तालीम खाते में प्राइमरी स्कूल टीचर जी भर्तियुनि लाइ टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतिजाज कयो। उम्मीदवारनि मोहम्मद जुम्मन आरबाणी, माजिद अली तुनियो, ज़ुल्फ़कार अली मीरानी, मोहम्मद हफ़ीज़ अब्बासी, मोहम्मद शाह ऐं ॿियनि जी अगवानी में एहतिजाज कयो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे उम्मीदवारनि चयो त गुज़िरियल 9 सालनि खां वेटिंग लिस्ट ते ऑफर ऑर्डर मिलण जो इंतज़ार करे रहिया आहियूं। उन्हनि चयो त 2013 खां वठी एहतिजाज करण ते मजबूर कयो पियो वञे। हुन चयो त हाई कोर्ट जे हुकुम बावजूदि सिंध हुकूमत मुसलसल कन लाटार करे रही आहे। हुननि मुतालबो कयो त खेनि ऑफर ऑर्डर ॾिना वञनि। ॿी सूरत में 14 जून ते सिंध असेंबली अॻियां धरणो हयो वेंदो। उमरकोट में SSP कार्रवाई कंदे 39 पुलिस ऑफिसरनि खे लाइन हाज़िर करे जांच जो हुकुम ॾेई छॾियो। IG सिंध जे हुकुम ते SSP कार्रवाई कंदे मुख़्तलिफ़ ॾोहनि में मुलविज़ 39 पुलिस ऑफिसरनि ऐं एहलकारनि खे लाइन हाज़िर करे जांच जो हुकुम ॾेई छॾियो। लाइन हाज़िर थियल पुलिस ऑफिसरनि में ट्रैफ़िक इंचार्ज उमरकोट इंस्पेक्टर नूर मोहम्मद, कंप्लेन सेल इंचार्ज इंस्पेक्टर मोहम्मद हसन राहमो, ASI रोशन जंजी, ASI करीम बख्श खोसो, एहलकार इसहाक मगरियो, नादिर अली ॿिया शामिल आहिनि। सिंध में BJP अगवान पारां तौहीन आमेज़ बयाननि ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा करे धरणा हया विया। भारत पारां फ़साद ऐं फितनो पखेड़ींदड़ अहिड़े बयान ख़िलाफ़ शहदादपुर, कंडियारो, कंबर, भान, सईदाबाद, ठिकराठो ऐं लालू रैंक समेत ॿियनि मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं कढियूं वयूं। शहदादपुर में शहरी राब्ता काउंसिल, वापारी ऐं मज़हबी तंज़ीमुनि जे सॾ ते भारत पारां हुज़ूर पाक जे शान में ॾिनल गुस्ताखाना बयाननि ख़िलाफ़ शटर बंद हड़ताल कई वई। हड़ताल सबबि शाही बाज़ार, सराफा बाज़ार, कपड़ा मार्केट, स्टेशन रोड, कोर्ट रोड, इस्पताल रोड ऐं हाला चौक समेत भरपासे जा समूरा कारोबारी मर्कज़ बंदि कया विया आहिनि। भारत पारां अहिड़े तअसुब वारे बयान सबबि फ़साद, फितने ऐं तख़रीब वारो माहौल पैदा थी सघे थो, जंहिं ख़िलाफ़ आलमी बिरादरीअ खे नोटिस वठणु घुर्जे। मुज़ाहिरो कंदड़नि गॾियल क़ौमुनि खां मुतालबो कयो आहे त भारत पारां अहिड़े जाहिलाना बयान जो नोटिस वठी सख़्त कार्रवाई कई वञे। कंडियारे में जमायत इस्लाह मुस्लिमीन ऐं शहरियुनि पारां गुस्ताखाना बयान ख़िलाफ़ रैली कढी एहतिजाज कयो वियो। अॻवाननि हाफ़िज़ अमीर बख्श, दीन मोहम्मद चंदड़ ऐं ॿियनि जी अॻवानी में निकितल रैली मुख़्तलिफ़ इलाक़नि खां थींदी हाई स्कूल चौक ते पहुती। अॻवाननि चयो त ॿिन्ही जहाननि जे सरदार जे शान में गुस्ताखी कंदड़ ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे खेनि सज़ा ॾिनी वञे। हुननि गॾियल क़ौमुनि खां मुतालबो कयो आहे त भारत जे अहिड़ा तहफ़्फ़ुज़ पखेड़ींदड़ बयान जो फ़ौरी नोटिस वरितो वञे। होॾांहुं कंबर में JUI पारां भारत जे BJP अॻुवान पारां तौहीन रिसालत करण वारे अमल जी सख़्त मज़म्मत कंदे एहतिजाज कयो आहे। उन मौक़े ते अज़ीज़ जागीरानी, अब्दुल रज़ाक ऐं ॿियनि चयो त भारत जे अहिड़े बयान ते दुनिया जे मुस्लिम बिरादरी जी दिलि आज़ारी थी, जंहिंजी जेतिरी मज़म्मत कजे उहा घटि आहे। हुननि गॾियल क़ौमुनि समेत पाकिस्तान हुकूमत खां मुतालबो कयो आहे त भारतीय सफ़ीर खे नेकारी ॾेई शिरपिसंदनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। भान सईदाबाद में तहरीक लब्बैक पाकिस्तान पारां एहतिजाजी रैली कढी वई। तहरीक लब्बैक पाकिस्तान जे सवें कारकुननि सैयद आबिद शाह, ग़ुलाम मोहिद्दीन सहड़ो ऐं मौलाना अब्दुल जब्बार बोगियो जी अॻवानी में रैली कढी वई। अॻवाननि चयो त नबी पाक जे शान में गुस्ताखी कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। बयान ॾींदड़नि औरतुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे खेसि सज़ा ॾिनी वञे। ठिकराठो में कादरी तहरीक जे कारकुननि ऐं शहरियुनि पारां
गुस्ताखी वारे बयान ख़िलाफ़ रहमानिया चौक खां रैली कढी मुख्य चौक ते धरणो हयो वियो। अलहदायो शाह अब्दुल मजीद ऐं ॿियनि जी चयो त भारती औरत पारां नबी पाक जे शान में गुस्ताखी वारे बयान ॾियण बावजूदि हिन महिल ताईं खेसि सज़ा छो नाहे ॾिनी वई। लालू रैंक में जमायतुल इस्लाह अल फ़िक्रा अल हुसैनी पारां गुस्ताखी वारो बयान ख़िलाफ़ रैली कढी एहतजाज कयो वियो। हाफ़िज़ इम्तियाज़ शकील शाह ऐं ॿियनि चयो त भारती औरत नबीअ जे शान में गुस्ताखी वारे वाक़िए जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़ामत कयूं था। हुननि गॾियल क़ौमुनि खां मुतालबो कयो त भारती औरत पारां गुस्ताखी वारे अहिड़े बयान जो नोटिस वठी खेसि सख़्त सज़ा ॾिनी वञे। टंडो मस्ती में हथियारबंदनि जे हमले में मारिजी वियल डॉक्टर जी बाज़ियाबी लाइ वारसनि पारां प्रेस क्लब आॾो मुज़ाहिरो कयो वियो। इकनॉमिक ज़ोन थाणे जे हद में 1 महीनो अॻु अणॼातल हथियारबंदनि डॉक्टर अब्दुल लतीफ़ जेडड़ खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो हुयो। मुज़ाहिरो कंदड़ अब्दुल रशीद ऐं ॿियनि मक़तूल जे नंढड़े ॿारनि ऐं औरतुनि जाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाज करे प्रेस क्लब आॾो धरणो हयो। हुननि चयो त डॉक्टर जे क़त्ल खे 1 महीनो गुज़री वियो आहे। पुलिस अञा ताईं मुख्य जाबदार गुलाब मरी ऐं ॿियनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। हुननि सिंध जे वॾे वज़ीर खां मुतालबो कयो आहे त डॉक्टर जे क़त्ल मुलविस जाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। ख़ैरपुर भरिसां ॻोठाणनि जो पुलिस जे मुबैना ज़ातियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। ॻोठ महबूबगंज जे रहवासियुनि औरतुनि ऐं ॿारनि सां गॾिजी पुलिस जे मुबैना ॾाढनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। मुज़ाहिरीन आला इल्ज़ाम हयो आहे त शाह लतीफ़ पुलिस संदनि घरनि ते चढ़ाई करे औरतुनि ॿारनि ते तशदुद बाद घर जो क़ीमती सामान बि खणी वई आहे। हुननि चयो त पुलिस संदनि नौजवान पोरियत कोड़ो रिंद खे गिरफ़्तार करणु चाहे थी जेको मज़दूरी कंदो आहे। ॻोठाणनि IG सिंध ऐं ॿियनि अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त वाक़िए जो नोटिस वठी फुर कयल सामान वापसि कराए इंसाफ़ कयो वञे। थाणो बुलाखान में PP अॻवान मलिक सिकंदर पारां तरक़ियाती कमनि जो जाइज़ो वठंदे रोडनि जा अॾावती कम जल्द मुकमल कराइण जी हिदायत कई वई आहे। मलिक सिकंदर जूनियर चयो त थाणो बुलाखान थाणो अहमद खान ताईं रोड समेत ॿियनि रोडनि जी अॾावती कम जो जाइज़ो वरितो आहे। हिन रोडस खाते जे इंजीनियर ऐं ॿी लाॻापियल अमले खे रोडनि जी अॾावत में मयारी मवाद इस्तेमालु करण जी हिदायत कई आहे। रोडस खाते जे आला अमलदारनि तरफ़ां मलिक सिकंदर ख़ान 15 ॾींहं अंदरि रोडनि जो अॾावती कमु मुकमल कराइण जी ख़ातिरी कराई आहे। हुन चयो त पीपल्स पार्टी तरफ़ां अवाम जी सहूलियत लाइ तरक़ियाती कम कया पिया वञनि जॾहिं त मुख़्तलिफ़ धुरनि जा माण्हू सोशल मीडिया ते अवाम खे गुमराह करे रहिया आहिनि। रोडनि जी अॾावती कमनि जे जाइज़े दौरान ॼामशोरे ज़िले जो अॻूणो चेयरमैन सिकंदर ख़ान डॉक्टर भूनमल डॉक्टर टेकचंद ऐं ॿिया अमलदार गॾु हुआ। सिंध में मकानी चूंडुनि बाबति कराची शाहपुर जहानिया सेठारजा उखरी चौधगी ऐं पखी समेत मुख़्तलिफ़ शहरनि में मुहिम सरगर्मियूं जारी आहिनि। कराची में मकानी चूंडुनि में हिसो वठंदड़नि लाइ वॾे वज़ीर जे 2 सलाहकारनि पंहिंजे उहिदनि तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। ज़रियुनि मूजिबि सलमान अब्दुल्ला मुराद ऐं अरसलान शेख पंहिंजूं इस्तीफ़ाऊं वॾे वज़ीर खे उमाणे छॾियूं आहिनि। सलमान अब्दुल्ला मुराद गडाफ टाउन जो चेयरमैन बणिजण लाइ मकानी चूंडूं विढ़ी रहियो आहे जॾहिं त अरसलान शेख सखर जे मेयर लाइ चूंडुनि में हिसो वरितो आहे। होॾांहुं शाहपुर जहानिया में अॻूणे PP MPA डॉक्टर बहादुर ख़ान ॾाहिरी पारां मुहिम सरगर्मियूं जारी आहिनि। हुन चयो त 26 तारीख़ ते UC दह फुलियल जो अवाम तीर ते ठपो हणी PP उम्मीदवारनि खे कामयाब बणाईंदो। सेठारजा में मकानी चूंड जे हवाले सां जमात इस्लामी चूंड इतिहाद बाद मुख़्तलिफ़ वार्डनि ते GDA उम्मीदवारनि जी सपोर्ट करण जो ऐलान करे छॾियो आहे।
जमात इस्लामी अॻवान चयो त गॾियल नमूने सां चूंड विढ़ण जो ऐलान अवाम जा बुनियादी मसइला हल करण लाइ कयो वियो आहे। उकरी चौदगीअ में मकानी चूंड जे सिलसिले में आज़ाद उम्मीदवारनि पारां हथ खणण जो सिलसिलो जारी आहे। यूसी 48 खुश ख़ैर मोहम्मद हीसबाणी में सचल सरमस्त आज़ाद पैनल जे चेयरमैन जो उम्मीदवार आफ्ताब हीसबाणी, वाइस चेयरमैन इशफाक हीसबाणी ऐं काउंसलर गुलज़ार अली हीसबाणी हथ खणण बाद पीपी में शमूलियत इख्तियार कई। पखो शहर में यूनियन काउंसिल ख़ैरपुर ते पीपल्स पार्टी उम्मीदवारनि पारां बि चूंड मुहिम जारी आहे। कराची जे निजी स्कूल में शागिर्द सां मुबैना बदफ़ेली वारे मामले जो नोटिस वरितो वियो आहे। सरजानी टाउन वारे इलाक़े में निजी स्कूल अंदरि शागिर्द सां बदफ़ेली वारे मामलो पेश आयो आहे। एडिशनल डायरेक्टर रजिस्ट्रेशन प्राइवेट इंस्टीट्यूट रफ़िया जावेद मल्हा पारां मामले जो नोटिस वठी मामले जी जांच जो हुकुम ॾिनो वियो आहे। रफ़िया जावेद जो चवणु आहे त बदफ़ेली वारे वाक़े जी जांच लाइ कमेटी जोड़ी वई आहे। हुन चयो त कमेटी सुभाणे स्कूल जो दौरो करे रिपोर्ट जमा कराईंदी, जंहिं बाद कार्रवाई खे अॻिते वधाए वेंदो। गाजी ख्वावड़ वेझो ग़रीब पोरियत गुर्दे जी बीमारी में विकोड़ियल 2 धीअरुनि जो इलाज सरकारी ख़र्च ते कराइण जो मुतालबो कयो आहे। ॻोठ रामू खोसो वासी पोरियत नसरुल्ला ॿुधायो त संदसि हिकु धीउ माजिदा जा 2 गुर्दनि में पथरी पियल आहे ऐं ॿी धीउ ज़ुलेखा बि माज़ूर बणियल आहे। हुन चयो त डॉक्टर संदसि धीअ जे गुर्दे जे ऑपरेशन जो चई रहिया आहिनि, पर हू ग़रीब आहिनि, जंहिं सबबि मरीज़ धीअरुनि जो इलाज नथा कराए सघनि। उन्हनि चयो त नियाणियुनि जो इलाज कराइण ते हिक पासे, पर हू खाधो खुराक जूं शयूं बि वठी नथा सघनि। मुतासिर नीगरनि जे अमर चयो त हिननि धीअनि जो इलाज सरकारी इस्पताल मां करायो, पर तंहिं हूंदे बि संदसि तबियत में बहितरी न आई आहे। हुननि सिंध जे वॾे वज़ीर ऐं सिहत खाते जे आला अमलदारनि खां मुतालबो कयो आहे त संदनि नियाणियुनि जो इलाज सरकारी ख़र्च ते कराए खेनि मायूसीअ खां बचाए वञे। तंगवाणी शहरियुनि पारां शहर में भरपासे ऐं वधंदड़ बदअमनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अॻवाननि अब्दुल्ला खोसो, मोहम्मद खान ऐं ॿियनि ॿुधायो त शहर में भरपासे में फुर ऐं धाड़ा रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि, जंहिं सबबि इलाइक़े जो अमन तबाह थी वियो आहे। हुननि ॿुधायो त अणॼातल हथियारबंद शहरियुनि खां रोक रक़म ऐं मोबाइल फ़ोन समेत ॿियो क़ीमती सामान फुर करे फ़रार थी वञनि था, जंहिं ख़िलाफ़ पुलिस कार्रवाई नथी करे। शहरियुनि IG सिंध ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त फ़ौरन ऐं धाड़नि जी कार्रवाइनि ते ज़ाब्तो आणे शहर जो अमन अमान बहाल कयो वञे। ठुल में 14 ॾींहं मुबैना अॻु क़त्ल कयल डॉक्टर जे जाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ वारसनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरो कंदड़नि मुख़्तियार नूनारी, बरकत लाशारी ऐं ॿियनि ॿुधायो त 14 महीना अॻु अणॼातल हथियारबंदनि डॉक्टर अहमद नूनारी खे गोलियूं हणी क़त्ल कयो हो। हुननि ॿुधायो त हू मक़तूल डॉक्टर जे जाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ 14 महीननि खां एहतिजाज करे रहिया आहिनि, पर पुलिस पारां के बि जोगा क़दम नाहिनि खंया विया। वारसनि SSP जैकमाबाद खां मुतालबो कयो आहे त मक़तूल डॉक्टर जी गिरफ़्तारी जाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे खेनि सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। मीरपुर बठोरो वेझो ॻोठ अरब चूंडियल नुमाइंदनि पारां नज़रअंदाज़ कयो वियो आहे। मेन लंघ वारे पुल बि न ठही सघी आहे। पुल न हुअण करे जनाज़े खे क़ब्रिस्तान ॾांहुं खणी वञण दौरान रहवासियुनि खे ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। ॻोठाणनि जे चवण त ॻोठ वटां कारी कोंगड़ी सिम नाले खे सालनि खां वठी पुल नाहे, जंहिं सबबि इलाइक़े वासी सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर थी विया आहिनि। कोठड़ी भरिसां चोर हिक घर मां रोक रक़म, सोना ज़ेवर ऐं ॿियो क़ीमती सामान खणी फ़रार थी विया। साइट बस्ती वारे इलाइक़े में चोर जब्बार खोखर जे घर में दाख़िल थी रोक रक़म, सोन ऐं पिस्टल जो लाइसेंस खणी विया आहिनि। मुतासिरनि ॿुधायो त गर्मीअ सबबि घर जा समूरा भाती छित ते हुया, जंहिं सबबि चोर घर में घिड़ी अहिड़ी कार्रवाई कई जंहिं जी रिपोर्ट पुलिस खे ॾिनी वई आहे। मुतासिरनि SSP जा मशूरे खां मुतालबो कयो आहे त जाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे चोरी कयल सामान मोटाए वञे।